मतलब त तुंहिंजो इहो आख़िरी फ़ैसिलो आहे। हाँ, नुसरत हाणे हिते ही रहंदी। सादिक, तूं ग़लति करे रहियो आहीं। मां जवान न्याणियूं खणी केॾां वञां, कंहिंजे दर ते वञी पनाह वठां? मूं तव्हांखे ही घर छॾण लाइ त न चयो। नाज़िया जी हालत ठीक न है, उनजे ठीक थियण ताईं त सादिक तूं नुसरत सां गॾु बि त रही सघीं थो। असांखे को बि एतिराज़ न आहे, बिल्कुल भी न। असां तव्हांखे कुछ भी न चवंदासीं, कुछ भी न। राहिला, इहो सच आहे त हाणे मां पाण तोसां गॾु रहण थो चाहियां। छा मतलब? मतलब त साफ़ ज़ाहिर आहे। मां घणो बर्दाश्त कयो, लेकिन रात जो कुछ भी थियो वो मुझे लाए नाकाबिल बर्दाश्त है। मूं लाइ हिक घर में तोसां गॾु रहण ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। केॾी महिल तूं चई त तव्हांखे मां घर छॾण लाइ न चयो आहे, ऐं केॾी महिल तूं चई त तूं असां सां गॾु नथो रही सघीं। तूं कुछ वक्त जे लाइ पंहिंजे ॿाहिरि छो थी हली वञे? या मां तो को किराए जो घर ॻोल्हे वठां? बाक़ी गॾु नथा रही सघूं असां। के अणकियल गुनाह जी एॾी वॾी सज़ा? छो सादिक, छो? जिंदगी बाक़ी 2.5 पल त बची आहे। ये 2.5 पल त इज्जत सां गुज़ारण ॾे। ये 2.5 पल मां सुकून सां तो गुज़ारण चाहियां। मूं हिन घर में जॾहिं कदम रखियो त कसम खयो त मुंहिंजो हिन घर मां लाश ई वेंदो। त पोइ मर। मुझे जान छड़। मुखां तू जो ऐं तुझी मनहूस थियण जो वजूद बर्दाश्त नथो थे बर्दाश्त।
वञो टई वञी नेटी चेटी जे पुल तां वञी समुंड में टपो जो या ज़हर खाई वञी मरो पर मुंहिंजी जान छॾियो। बाबा रात जो जेको कुछ मूं चयो हिनजे करे मां माफ़ी थी घुरां तव्हां खां। आई एम सॉरी। असां ना ही घर छॾींदासीं ना ज़हर खाए मरंदासीं ऐं ना ही नेटी जेटी जे पुल तां टुपो ॾींदासीं। पुट हिकु मिनट मम्मी मूंखे बाबा सां ॻाल्हाइण ॾियो। औलाद पैदा करण वॾी ॻाल्हि न आहे, निपाइण वॾी ॻाल्हि आहे। पापा मूंखे यादि न आहे तव्हां निदा या मुंहिंजे मथे ते कॾहिं हथ फेरियो हुजे। पीए जी शफ़क़त छा हूंदी आहे का ख़बर कोन्हे। असां पंहिंजी मर्ज़ी सां पैदा कोन थियूं आहियूं बाबा। तव्हां कॾहिं को पीउ जो फ़र्ज़ पूरो कयो आहे? लॻे थो त हिन जो दिमाग़ वधीक ख़राब थी वियो आहे। मन कमरे में वठी वञेसि ऐं हिनखे दवा ॾेसि। असांजी शादी कराइण बि तव्हांजो फ़र्ज़ु आहे त पोइ असांजी शादी छो नथा करायो? वञो काॾे था? असां तव्हांजो नाजाइज़ औलाद कोन्हे। ॿुधो था न, कोई नाजाइज़ औलाद सां बि ईअं नाहे कंदो जीअं तव्हां। महबूबा तोखे इहो सभु कुझु कंहिं ॿुधायो? अदा सादिक कहिड़ो कोन ते तू रहीं जो ख़बर न पवंदी? ॿार अचनि वञनि पिया, भला कीअं न ख़बर पवंदी? सच पुछी त मूंखे ॾाढो सदमो रसियो आहे। महबूब साहब कुझु बि हुजे, कॾहिं बि मूं तव्हांजे ज़ाती मामलनि में दख़ल अंदाज़ी नाहे कई। प्लीज़ आइंदा ख़्यालु रखिजो, किथे ईअं न थिए जो असां सलाम दुआ खां बि वञूं। सादिक छा थियो तव्हांखे? ओपरनि वांगुरु छो था ॻाल्हायो? असां ॿई त हिक ॿिए जे बच्चनि जा वारिस आहियूं। असां ॿिन्ही जे विच में मोहबतूं आहिनि, हुजतूं आहिनि। मूं कॾहिं तव्हां खां पुछो आहे त तव्हांजे घर में छा पियो थिए? ॿुधायो न। महबूबा ॿिए जे घर में लीहो पाइण सुठी ॻाल्हि न आहे। सही था चओ, जेको माण्हू पंहिंजो माज़ी विसारे वेंदो आहे न, उनजो रवैयो अहिड़ो हूंदो आहे बिल्कुलु जहिड़ो हिन वक़्तु तुंहिंजो। माफ़ कजांइ भाउ, मूं अजाई हुजत पे कई। मूं हमेशह मौसमनि खे तब्दील थींदे ॾिठो आहे, पर अॼु पहिरियों भेरो कंहिं माण्हूअ खे। महबूब साहब हिकु सलाह ॾियां? वांदा तूं ई वेठा आहियो, छो न को फिलाई इदारो खोले वठो? माण्हुनि जा मसला ॿुधो, उन्हनि खे हल कयो। हो पंहिंजो उस्मानी साहब आहे न, 20 स्ट्रीट वारो, उन पंहिंजी मिसिस खे घर मां कढी छॾियो आहे। वञो ॾिसो, मतां
मिसिस उस्मानी तलाक खां बची वञे? नेकी जो कमु आहे, असां समूरनि खे हलणु घुरिजे। सुमरो साहब आहे, समदानी साहब आहे, फुरकान गिलानी आहे, छो न हलूं? रहमत उस्मानी असां समूरनि जो दोस्त आहे। जेकॾहिं उहो ग़लति थो करे, असां सभिनी खे गॾिजी हुनखे रोकणु घुरिजे, सम्झाइणु घुरिजे। मां वञा? बिल्कुलु वञो, पर तव्हां छो वेंदव? घर त तव्हांजो आहे, मूंखे वञणु घुरिजे। तव्हां सोचींदा हूंदव त मां चरियो थी वियो। सादिक भाउ, ही ॾिस, हथ थो ॿुधाए, पंहिंजे औलाद सां एतिरी ज़्यादती न कर। ॿेली ॾाहो थी, हिन उमिरि ॿधी रहियलु किथे धिका खाईंदी? छो धिका खाईंदी? तव्हांजो आहियो, मुंहिंजे बचनि जा वारिस। तव्हां हुननि खे रहायो न, पंहिंजे घर खे दारुल अमान बणाए छॾियो। सादिक, बद इख़लाक़ी जी बि हिकु हद हूंदी आहे। इन में बद इख़लाक़ी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? थोड़ी देरि पहिरियां त तव्हां चओ पिया त असां ॿई हिक ॿिए जे बचनि जा वारिस आहियूं। सादिक साहब, मूंखे ख़बर न हुई त तव्हां इन हद ताईं किरियल सोच जा मालिक आहियो। जेकॾहिं तो अधी राइला खे घर मां कढो न, त पहिरियों दर हिन भाउ जो खुलंदो, हिन भाउ जो खुलंदो, सम्झई? तोखे इहो सभु कुझु कंहिं ॿुधायो? निदा, नाज़िया जी नंढी भेण, राति उन्हनि जे घर में इलाही झेड़ो थियो हो। नाज़िया जी दावा आहे त अता उमेर भाभी खे तलाक ॾेई छॾींदो। किरण, नाज़िया जे हिन दावा में केतिरो दम आहे? इहा त मूंखे ख़बर न आहे, पर नाज़िया त इहो बि चयो आहे त जेकॾहिं सवेरा उन्हनि जी ज़िंदगी मां न निकिती त उन्हनि ॿिन्हिनि जो खून करे छॾींदी। सफ़ा चरी आहे, उन जो त इलाज बि हले थो ऐं 2 भेरा हू पाण खे मारण जी कोशिश बि करे चुकी आहे। सूरत हाल सच में ख़तरनाक आहे। तूं अॻु में नाज़िया या अदा उमेर जे बारे में छो न ॿुधायो हुयो? मां छा ॿुधायां, मूं सम्झो त तव्हांखे ख़बर हूंदी। नाज़िया अदा उमेर जे इश्क जी कंहिंखे ख़बर न आहे। ख़ुदा जो कसम, असांजे घर में केर बि हिन मुतालिक़ नथो ॼाणे। हैरत आहे, हेॾी वॾी ॻाल्हि जी कंहिंखे बि ख़बर न आहे। निदा पे ॿुधाए त नाज़िया अदा उमेर खे हिन वाइदे ऐं शर्त ते भाभी सवेरा सां शादी करण जी इजाज़त ॾिनी हुई त हू साणस बि शादी कंदो। भाभी ऐं अदा में जेकी मोहबत आहे उनखे ॾिसी त ईअं नथो लॻे, ऐं न ई अदा अहिड़ो को तासुर ॾिनो आहे। सच त इहो आहे त अदा उमेर जी जुदाई ऐं अंकल सादिक जे रवैये नाज़िया खे बिल्कुलु चरियो करे छॾियो आहे। अंकल उथंदे वेहंदे नाज़िया वारनि खे ॾाहिणियूं निभागियूं ईअं अलाए छा छा चवंदो थो रहे। उमेर ऐं अंकल हुन वीचारी खे त ज़हनी मरीज़ बणाए छॾियो आहे। हेॾे इलाज जे बावजूदि मर्ज़ घटिजण बजाए वधी रहियो आहे। मुंहिंजे ख़्याल में हाणे अमी सां डिस्कस करणु घुरिजे। ऐं मुंहिंजे बारे में कॾहिं जनाब आंटी सां डिस्कस कंदा? हाणे जल्दी। ॿुध, साइड में को ॿियो फेर त नथो हले न? छा मतिलबु? हाणे मतिलबु कुझु बि न चरिया, मूंखे पंहिंजी मोहबत ते पूरो भरोसो आहे। जॾहिं ॿुधंदी हुअसि त माण्हू पाण खे खपाए थो, तॾहिं मां सोचींदी हुअसि त इहो कीअं मुमकिन आहे। गुरबत जे करे जलाल इलाही परेशान रहण लॻो। हू गुर्दा विकिणण जूं ॻाल्हियूं कंदो। इब्राहिम निज़ामी संदसि वेझो दोस्त हुयो। हुन जलाल खे पंहिंजे ऑफिस में
ऑडिट ऑफिसर करे रखियो। घर जो गुज़र सफ़र सुठो हलण लॻो। इब्राहिम निज़ामी मतलब मुंहिंजो पप्पा अंकल जा बेस्ट फ्रेंड हुया। अमेजिंग। जलाल ॿुधाईंदो हो त इब्राहिम जो शैला नाले कंहिं औरत सां नाजाइज़। शैला जो भाउ हाशिम इब्राहिम के ब्लैकमेल करण लॻो। हिकिड़ी कावड़ में अची इब्राहिम हाशिम जो खून करे छॾियो। ऐं जलाल पंहिंजे दोस्त खे बचाईंदे पाण खे खपाए छॾियो। अम्मी यह खता ना है, जुल्म आहे। अंकल जलाल जी उम्र, तव्हांजी जवानी, उमेर सुमेर जो पी, यह खता ना है अम्मी, खता ना है। अम्मी मां त हाणे तव्हां सां अखियूं मिलाइण जे क़ाबिल बि न आहियां। मां एक कातिल जी धी। चुप, खामोश, कुछ ना है थियो। हादसा इंसान जी जिंदगी सां जुड़ियल है। तव्हां एडी वडी अज़ियत, एडो वडो दर्द कीअं बर्दाश्त कयो आहे? जे सच पुछो त मुंहिंजो हाँ तो फाटे। पुट, मां नथी चाहियां त उमेर सुमेर खे हिन ॻाल्हि जी ख़बर पवे त उहे सज़ा याफ़्ता ॾोहारीअ जो औलाद आहिनि। मूंसां वाइदो कर त इहो राज़ सदाईं राज़ रहंदो। हेॾो वॾो राज़ कीअं थो राज़ रही सघे इहो? तो सभु कुझु ॿुधी वरितो? चवंदा आहिनि त औरत जे पेट में को बि राज़ न लिकंदो। पोइ हेॾो वॾो राज़ जेकॾहिं किरण न ॿुधाया त छा ॿुधाया तोखे किरण? इहो ई त नाज़िया अदा उमेर खे धमकी ॾिनी आहे। जेकॾहिं अदा उमेर तव्हांखे तलाक न ॾिनी त हू तव्हांखे बि क़तल करे सघे थी। उमेर, ओ मुंहिंजा मसीहा, अचनि मुंहिंजी पेशानी ते हथ रख। तुंहिंजी मुंहिंजी तकलीफ़ घटि थिए। मूंखे रिहाई नसीब थिए।